वशीकरण आयो। मिठो ॻाल्हाइण वॾी वॾी हिकिड़ी शक्ति आहे। दुश्मन पंहिंजा थी वेंदा आहिनि, परावा पंहिंजा थी वेंदा आहिनि। हरी मिठे ॻाल्हाइण सां त भूत प्रेत बि वश में थी वेंदा आहिनि। चओ हरे राम। ऐं कोड़े ॻाल्हाइण सां ठीकु उल्टो थींदो आहे। मिठे ॻाल्हाइण वारे जा मिर्च बि विकामजी वेंदा आहिनि, कोड़े ॻाल्हाइण वारे जी खंड बि विकामजंदी न आहे। हिते करे ॾिसो, कंहिंसां ॿ लाइनूं ॻाल्हाए ॾिसो त रिजल्ट अची वेंदो खड़े खड़े। चओ हरे राम। हरे कृष्ण। हे हरि। कंहिं शायर चयो आहे कि 100 बार कत्ल हो जाए मेरा उनसे, डुबोए रखते हैं जो शहद में खंजर अपना। हाँ, मिठे ॻाल्हाइण वारे जो पतो ई न पवंदो आहे कि टोंके थो कि मुंहिंजी तारीफ़ थो करे, पोइ वञी पतो पवंदो आहे। ऐं कोड़ो ॻाल्हाइण वारो त सुठी ॻाल्हि बि चए हाली त क्रोध अची वेंदो आहे। चओ हरे राम। ऐं कंहिं शायर चयो आहे त ॾिसो भाई केॾी सुठी ॻाल्हि कि सॼे शरीर में हड्डियूं, हे नंढी सी चीच हिन में बि हड्डी आहे, हड्डी ना है तो जबान में ना है। तरी चहे तो भाई खुदा को भी नहीं पसंद सख्ती बयान में, खुदा को भी नहीं पसंद सख्ती बयान में, होती नहीं हड्डी इसलिए जबान में। भगवान के भी पसंद ना आहे तो कोई कोड़ो ॻाल्हाए, इन करे भगवान जबान के बिना हड्डीअ जे ठाहियो। चओ